नाज़रीन असां हैदर शाह मस्त अब्दाल जो 53 उर्स मुबारक जो मेलो शुरू है। हैदर शाह दरगाह के गादी नशीन सैयद इमदाद अली शाह तैयार गादी छा कंदासीं 53 उर्स मुबारक आहे उन वाले साईं छा चवणु आहे। असांजो ॾाढो हैदर शाह अंग्रेज़ जे दौर खां वठी जंहिंमहिल पीर साहब मादारे खे अंग्रेज़ खणी विया असांजे ॾाॾे ते हमिलो कयूं उहो ख़ैर साहब जेकब साहब जे दौर में मरीज़ जो थियो उन अरसे खां वठी असांजो मेलो हे बादशाह शहनशाह जो रंग आहे सॼी मुर्शिदी उन जी आहे। अल्लाह जे रंग सां सदा क़ाइम क़ाइम आहे सदा हले अल्लाह जी महिरबानी सां अमन पसंद सैयद असांजो राज सदा ई क़ाइम क़ाइम आहे ऐं अल्लाह असांजे पाकिस्तान खे ज़िंदाबाद रखंदो। अल्लाह असांजे आवाम खे ख़ुशि रखंदो। अल्लाह असांजे इमरान ख़ान खे ख़ुशि रखंदो। पाकिस्तान खे असांजे जनरल साहब खे अल्लाह पाक हिम्मत ॾींदो। पाकिस्तान सदा क़ाइम क़ाइम रहंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद। अच्छा कीअं महसूसु थिए पियो हिते मेले ते करे तमामु ख़ुशी थिए थी असांखे। असां हिते पहिरियों चकर आया आहियूं। अच्छा कहिड़ी मुराद अच्छा जी जी पूरी थींदियूं कहिड़ो मज़ो अचे पियो सकून कहिड़ो सकून बसि मेलो ईंदा आहियूं हर साल ईंदा आहियूं। वॾो रंग आहे हैदर शाह मां पूरियूं करे थो असांजूं जेकियूं मन जूं मुरादियूं आहिनि सॼियूं पूरियूं करे थो। हर साल अचूं था मेलो आहे। ऐं हिते जेका सहूलियत घटि आहे इहा सहूलियत नथी थिए जो बिजली कोन्हे ऐं ॿियो जेको आहे त हुकूमत जो तावन घटि आहे। जेकर तावन हुकूमत जो थी पए त वरी वधीक बहितर आहे। तमामु ॾाढो इंजॉय थींदो आहे ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे मेले में। परे परे खां माण्हू ईंदा आहिनि मलाकड़ो थींदो आहे ऐं ॾाढियूं माना ख़ुशियूं थींदियूं आहिनि हिन मलाकड़ जे हिसाब सां मेले में। ऐं अहिड़ी रीतियुनि जा माण्हू परे खां ईंदा आहिनि ऐं जिन मां तव्हां ॾिसी रहिया आहियो त ऐं हर इंसान पंहिंजे हिसाब सां ख़ैरात वग़ैरह मेले में जीअं हिसाब उर्स थींदो आहे मुबारक। आशिक़नि जी मदारनि ते आशिक़नि जे आसारनि ते हर दोस्त खे हर मोमिन खे हर इंसान खे हुकुम आहे त उन्हनि ते अची करे पंहिंजे वक़्त जो टाइम छिड़ाए करे ऐं पंहिंजो जेको आहे त उनजी हाज़िरी भरणु इहा असां सिंध जे ख़ासि करे सक़ाफ़त आहे ऐं सिंध जे दोस्तनि खे अल्फा कयूं त पंहिंजे आसारनि खे कामयाबु रखनि। अस्सलाम वालेकुम। कहिड़ो जेको आहे हिते तव्हां मेले में आहियो तव्हां कहिड़ी जेको आहे दिलि खे राहत मिले पई सकून मिले पियो कोई जेको बिल्कुलु तमामु काथो काथो जा सिर्फ़ु कंदकोट जा या काथो ॿिए शइ पूरे डिस्ट्रिक्ट जैकोबाद डिस्ट्रिक्ट पंहिंजे घोट की डिस्ट्रिक्ट जा मूंखे काफ़ी टाइम थियो आहे मेले ते अचां थो। हिते साईं जी दरगाह ते को बिजली जो निज़ाम धर्म भरम आहे बिजली न आहे हिते। मां सिंध गवर्नमेंट खे जेको आहे रिक्वेस्ट कंदुमि त हैदर शाह जी दरगाह जे आस पास में बिजली घुराए करे हैदर शाह जी दरगाह खे बिजली ॾिनी वञे। वरी बि मां जेको आहे गवर्नमेंट सिंध खे रिक्वेस्ट कंदुमि हैदर शाह खे बिजली ॾिनी वञे। महिरबानी। साईं जी दुआऊं आहिनि साईं पाण घुराईंदो आहे असांखे महिरबानी कंदो आहे। अॼु मेलो आहे असांखे विचो साईं जो हुकुम थियो हले आया आहियूं। वॾा करम असांजी सिंध सभा जहिड़ी थी अलाह जे वलियनि जी नज़रे करम आहे जो अॼु असां वटि अमन आहे जाते काथे नफ़्सा नफ़्सी आहे असांजी सिंध में रब जा वॾा करम आहिनि। इहे अलाह जे वलियनि जा करम आहिनि अलाह जे वलियनि जूं नज़रे आहिनि नज़रे करम आहिनि। बसि एतिरो चवंदासीं त बसि इन्हनि जे सदके जान हले। जो महिरबानी उपदार आहियूं त हिते को बिजली जो न आहे को पाणी जो ज़रूरत कोन्हे त असां गवर्नमेंट खे ग़रीब अपील कयूं था त हिन आबाद हिन शहर खे करे छॾनि त बिजली असांखे बिल्कुलु खपे। हिते ग़रीब आवाम वेठो आहे
इंसान को बिजली कोने को काथों अचनि था को काथों अचनि था सॼो आवाम खे पर ॾुखियाई थिए थो महिरबानी करे गवर्नमेंट खे चऊं था त हे सहूलियतां ॾियनि इहो महिरबानी करे त इमरान ख़ान खे त चऊं था त महिरबानी करे ऐं ग़रीबनि जो बि सार संभाल लाइ छड़ो वॾेरनि जो बि न लाइ हैदर शाह खे बिजली मिली वञे आवाम खे सुखियो करे रसूल जी करम नवाज़ी जो असांखे हिकु रूहानीअ जो सरकार सखी हैदर शाह मस्त घूरल ॾाढो लजपाल असां ते इनायत कई आहे मुरीदनि खे राह रूहानीअ जे दर्स जी इनायत करे थी आहे हिते कई अचनि था अल्लाह पाक हिन सखी सरकार जे सदके उन्हनि जूं दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं करे थो ऐं उनखे नेक रूहानीअ जी रहमत थी ऐं बीमारनि खे अल्लाह पाक हिन वली फ़क़ीर जे सदके शफ़ात करे थो ऐं इहा वॾी असां ते इनायत आहे जो अल्लाह पाक जी बारगाह में वेही हीअ रूहानीअत जा मोकिलियल भेजियल वली असां ते बाझाब जे ख़ालिक जी वॾी रहमत आहे अल्हम्दुलिल्लाह करम नवाज़ी करीम जी दुआ घुर बा दुआ घुर अल्लाह करे मुल्क आज़ाद थी वञे बाबा हक़ीक़त आहे मुसलमान मरनि था सफ़ा बि ॾाढे खां वठी असांजा पीउ ॾाढा हिते ईंदा वेंदा आहिनि ऐं असांजो जीराण बि हिते आहे ऐं 1 किलोमीटर में मुंहिंजो ॻोठु आहे हैदर शाह बादशाह इन जी शान लाइ असां जेको चऊं घटि आहे असांजी ख़ुशी आहे अॼु मेले जो मौक़ो आहे असां बीठा आहियूं गर्मी में पघार में ऐं दोस्त बि कहिड़ो सुकून मिले फर्स्ट क्लास छो भला रोड रस्ते जी सहूलियत न आहे छा इहो असांजे मुतफ़िक़ असांखे सुकून ईंदो सहूलियत छा आहे साहिबु तव्हां का शइ ॾिसो था मोटरसाइकिलां बि ॿननि ॿारनि खां हथनि सां टपाए असां दरगाह ते पुॼंदा आहियूं इहो दरगाह अकट पवंदो छा चवंदो साईं अॼु हैदर शाह जी ट्रेवन जो जेको उर्स मल्हायो असांजो त इहो चवणु आहे त असांजो ॾाढो मस्तु हुयो ख़ैर सां 1836 में बादशाह जी जेको आहे त विलादत थी ख़ैर सां मालिक करे ऐं बादशाह जेको आहे त पंहिंजो जेको माना दौरु हुयो पंहिंजी मस्ती फ़ख़्र वारी ज़िंदगी जेकी आहे पंहिंजी मालिक करे ऐं तमामु हिन इलाइक़े जो जेको बि आहे इलाइक़े वासी जेको बि आहे ख़ैर सां तमामु सुहिणे नमूने सां मिलो मलाकड़ो ख़ैर सां वॾो शौक़ु ऐं शोहरत सां जेको आहे त ऐं मालिक करे जेकी बि असांजा पसंदीदा जेके बि मुरीद ख़ातिमा आहिनि सभु इन में शिरकत करनि था ख़ैर सां असां वॾो तावन करनि था अल्लाह जी महिरबानी सां अल्लाह उन्हनि खे बि वधाईंदो मस्तु हैदर शाह वादी उन्हनि जी भलाई कंदो जेके असांजा तावन में आहिनि जेके असां शिरकत में आहिनि जेके असांजी ख़िदमतगार आहिनि रोटीदार आहिनि अल्लाह उन्हनि खे बि वधाईंदो ऐं मस्तु हैदर शाह वादी जी भलाई आहे इहा असां ते रहमत आहे मालिक जी जो असां हर साल इहो सुहिणे नमूने सां मेलो पंहिंजो मल्हायूं था ख़ैर सां मालिक जी महिरबानी असां गवर्नमेंट जो बि तावन आहे हुकूमत जो बि तावन आहे अल्लाह जी महिरबानी सां इन हवाले सां असां तव्हांखे अल्लाह जी महिरबानी सां महिरबानी